अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेके माण्हू पंहिंजो माल रात ऐं ॾींहं जो लिकाए या ज़ाहिरी तरह अल्लाह जी राह में ख़र्च कनि था, उन्हनि जो पंहिंजे पालणहार वटि वॾो अजुर ऐं क़दुरु आहे ऐं उन्हनि खे न डपु ॾांहुं हुअणु घुर्जे ऐं न वरी उहे दुनिया या आख़िरत में गमगीन ऐं परेशान थींदा। मगर जेके व्याज खाइनि था उहे क़यामत जे ॾींहुं क़बरनि मां उन माण्हुनि वांगुरु उथंदा जंहिंखे शैतान या जिन छुही चरियो, बदहवास या पागल करे छॾियो हुजे। उहो हिन करे जो हू चवनि था त वापार बि व्याज वांगुरु आहे, हालांकि अल्लाह तिजारत ऐं वापार खे हलाल करार ॾिनो आहे ऐं व्याज खे हराम करार ॾिनो आहे। पोइ जंहिंखे संदसि रब वटां उहा नसीहत पहुती ऐं उहो मुड़ी वियो, पोइ जेको व्याज खाई चुको सो उन जो आहे, यानी जेको गुज़री चुको सो गुज़री चुको। आइंदा कंहिं लाइ बि व्याज कहिड़ी बि हालत में हलाल न आहे ऐं इन जो मामलो हाणे अल्लाह जे हवाले आहे। पोइ जेके सरकशी करे वरी ईअं कनि ऐं बाज़ न आया ऐं व्याज खाईंदा त उहे दोज़खी आहिनि ऐं हमेशा उन में रहण वारा आहिनि। ऐं यादि रखो त अल्लाह व्याज जी कमाई खे नास ऐं चट करे थो ऐं ख़ैरात ऐं सदक़ात खे वधाए थो ऐं बरकत पिण विझे थो ऐं अल्लाह कंहिं बि नाशुक्री ऐं गुनाहगार ऐं संदसि हुक्मनि जी मुनकर ऐं बदकार खे पसंदि न कंदो आहे। बेशक जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया ऐं नमाज़ क़ाइम कयाऊं ऐं ज़कात ॾिनऊं, तिन लाइ संदसि रब वटि अजुर आहे। न उन्हनि खे को ख़ौफ़ हूंदो ऐं न उहे गमगीन थींदा। ईमान वारो पंहिंजे रब खां ॾिजो जेकॾहिं तव्हां सचा मोमिन आहियो त जेको तव्हांजो रहियल व्याज आहे ते तां हथ खड़ो, ऐं जेकॾहिं तव्हां ईअं न कंदो त पोइ अल्लाह ऐं उन जे रसूल जे तरफ़ खां तव्हां जे ख़िलाफ़ जंग जो ऐलान ॿुधी छॾियो, यानी जेको साफ़ साफ़ हुकुम अचण खां पोइ बि व्याज वठे थो ऐं उहो ॼण पंहिंजे पालणहार ऐं संदसि पैगंबर सां जंग करे थो। पर जेकॾहिं अव्हीं तौबा था करियो, अव्हां लाइ सिर्फ़ अव्हां जी ॾिनल मोड़ी या असली रक़म आहे, यानी पंहिंजो मूर वठो ऐं उन ते व्याज न वठो ऐं न तव्हां कंहिं ते ज़ुल्म कयो ऐं न तव्हां ते को ज़ुल्म कयो वञे। ऐं जेकॾहिं को कर्ज़ी तंग दस्त ग़रीब आहे त उन खे आसूदो थियण ताईं मोहलत ॾियो ऐं जेकॾहिं तव्हां सम्झो त बहितरी उन में अथव त मोड़ी हासिल मोड़ी सदके तौर माफ़ करे छॾियो। ऐं ए इंसानो ॾिजो उन ॾींहं खां जंहिं ॾींहुं तव्हां पंहिंजे परवरदिगार जे हुज़ूर में मोटाया वेंदो, पोइ जंहिं जेको कमायो हूंदो तंहिंजो खेसि पूरो पूरो बदिलो ॾिनो वेंदो ऐं कंहिं ते को ज़ुल्म न कयो वेंदो ऐं न कंहिं ते हक़ तलफ़ी ऐं न कंहिंजी बेक़दरी कई वेंदी।